बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाबुल अम्र बिल मारूफ, नेकीअ जो हुक्म करण। हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, मर रआ मिनकुम मुनकरन फलयुगय्यिरहु बियदिही फइल्लम यस्तति' फबिलिसानिही फइल्लम यस्तति' फबिक़ल्बिही वज़ालिका अज़अफ़ुल ईमान। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, तव्हां मां जेको शख़्स शरीयत जे ख़िलाफ़ को कमु थींदे ॾिसे त उनखे हथ सां रोके। जेकॾहिं उनजी ताक़त न हुजे त ज़बान सां रोके, उनजी बि ताक़त न हुजे त दिलि में ख़राबु ॼाणे, ऐं उहो ईमान जो सभ खां कमज़ोर दर्जो आहे। हज़रत नुअमान बिन बशीर रज़ी अल्लाहु अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अल्लाह जे हदुनि में सुस्ती कंदड़ ऐं उन्हनि ते अमल कंदड़ जो मिसाल हिकु क़ौम जो आहे, जेका ॿेड़ीअ में चढ़े ऐं पाण में पुखो विझनि। हिकिड़ा ॿेड़ीअ जे मथां हिसे में ऐं ॿिया हेठां हिसे में चढ़नि था। हेठां हिसे वारा पाणी भरण लाइ मथां हिसे वारनि वटि वञनि था, जंहिंजे करे खेनि तकलीफ़ थिए थी। हेठियनि मां कंहिं कुहाड़ो खणी ॿेड़ीअ खे तरे में टुंग करणु शुरू कयो। मथियां उन वटि आया ऐं खेसि चयऊं त तव्हांखे छा थियो आहे? उन चयो त असांजे अचण वञण जे करे तव्हांखे तकलीफ़ थिए थी ऐं असांखे पाणीअ जी ज़रूरत आहे। हाणे जेकॾहिं उहे संदन हथ पकड़ींदा त उन्हनि खे निजात ॾींदा ऐं पाण बि निजात लहंदा। जेकॾहिं खेनि छॾे ॾींदा त उन्हनि खे बि हलाकु कंदा ऐं पाण बि हलाकु थींदा। हज़रत उसामा बिन ज़ैद रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, क़यामत जे ॾींहुं हिकु शख़्स खे आंदो वेंदो ऐं खेसि बाहि में उछलायो वेंदो, जेको पंहिंजे आंडरनि जे चौधारी दोज़ख में ईअं हलंदो जीअं जांडरे में गॾो हलंदो आहे। माण्हू खेसि चवंदा त अड़े फलाणा, तुंहिंजो उहो हाल छो थियो आहे? तूं त असांखे नेकीअ जो हुकुम कंदो हुएं ऐं बुराईअ खां रोकींदो हुएं। चवंदो त बराबरि मां तव्हांखे बुराईअ खां रोकींदो हुयुसि, पर पाण उन ते अमल न कंदो हुयुसि। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं पाण खे बि अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेको बि दाई हुजे नेकीअ जी तरफ़ सॾे, बुराईअ खां रोके, अल्लाह साईं अवल उनखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। उन खां बाद में वरी जॾहिं इंसान पाण आमिल हूंदो त उनजो हुकुम करण बि अॻिले ते असरु कंदो। ऐं जेकॾहिं ॻोठ जो माण्हू, ॻोठ वारनि खे ख़बर हिन जो उथणु वेहणु हीअं आहे त उहो चवंदा पाण अहिड़ो, वरी असांखे हीअं थो चए। बाक़ी जंहिंजी ख़बर न हूंदी उहो अलाह थो ॼाणे। जीअं ॿाहिरियां मुबलिक अचनि था, वाइज़ तक़रीर कनि था, सुभान अल्लाह लॻी पई आहे। पंहिंजे मां वेठा विॾा कढंदा, फलाणो हीअं हीअं। बाबा उहो बि त इंसानु आहे, उहो तव्हां लाइ दुआ थो करे, तव्हां हुन लाइ दुआ कयो, अलाह साईं हुनखे बि अमल जी तौफ़ीक़ ॾे। त बहरहाल हर इंसान जे मथां जवाबदारी आहे त पाण बि नेकीअ जो कमु करे ऐं बुरनि कमनि खां रुकिजे ऐं ॿियनि खे बि नेकीअ जो हुकुम करे ऐं ॿियनि खे बि बुराइनि खां रोकींदो रहे, तॾहिं इंसानु उहो कामयाबु थींदो। हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त अल्लाह जो कसम, जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, तव्हां ज़रूरु नेकीअ जो हुकुम कंदा ऐं बुराईअ खां रोकींदा करियो, न त वेझो आहे त अल्लाह ताला तव्हां ते पंहिंजो अज़ाब इलाही मोकिले, पोइ तव्हां दुआ घुरंदा पर उहा क़बूल न थींदी। हज़रत उर्स बिन अमीरत रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जॾहिं ज़मीन ते गुनाह थिए त जेको उते मौजूदु हुजे ऐं उनखे ख़राबु सम्झे त उहो शख़्स उन वांगुरु आहे जेको उतां ग़ाइबु हुजे, ऐं उन खां राज़ी हुजे त उहो उन ई शख़्स वांगुरु आहे जेको उते मौजूदु आहे। माना बुराईअ खे ॾिसी करे इंसानु जेकॾहिं चई नथो सघे, हथ सां रोके नथो सघे, त पोइ घटि में घटि दिलि में त बुरो सम्झे त इहो माण्हू, इहा क़ौम, इहे मुंहिंजा साथी इहो ग़लति कमु करे रहिया आहिनि। पर हाणे जेकॾहिं मां ॻाल्हाईंदुमि त मुंहिंजे मथां मुसीबत पवंदी, त पोइ इहो शख़्स
उन्हनि वांगुरु आहे जंहिंखे ख़बर ई न हुजे उन गुनाह जी, पर जेको हाज़िर आहे ख़ुशि थो थिए दिलि में चङो कयूं त इहो कमु कयूं, हा त इहो उन शख़्स वांगुरु ई आहे, कंदड़ वांगुरु ई उनखे गुनाह थींदो। तंहिंजे करे नेकीअ ते ख़ुशि माण्हू थिए, पोइ जिते बि हूंदो उनखे सवाबु मिलंदो। ऐं जेकॾहिं गुनाह ते इंसानु नाराज़ थिए थो त इहो कमु हिननि छो कयो, त पोइ हे बची वेंदो। पर जेकॾहिं गुनाह ते घर वेठे राज़ी थो थिए त इहो कंदड़नि में ई शुमार थी वेंदो, ओतिरो हिनखे बि गुनाह थींदो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाए त इंसानो तव्हां हीअ आयत पढ़ो था, या अय्युहल्लज़ीना आमनू अलैकुम अनफुसकुम ला यज़ुर्रुकुम मन ज़ल्ल इज़ा इह्तदैतुम। ए ईमान वारो, तव्हां पंहिंजो फ़िक्र करियो, जेकॾहिं तव्हां पाण हिदायत ते हूंदा त उहे माण्हू तव्हांखे नुक़सान न पहुचाए सघंदा जेके गुमराह आहिनि। बेशक मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फरमाईंदे ॿुधो आहे त जॾहिं माण्हू बुराईअ खे ॾिसनि हुनखे न रोकनि त वेझो आहे त अलाह ताला सभिनी ते आम अज़ाब मोकिले। हिकु ॿी रिवायत में आहे, जॾहिं माण्हू ज़ालिम खे ॾिसनि ऐं हुनजो हथ न जलनि, वेझो आहे त अलाह पंहिंजो आम अज़ाब हुननि ते नाज़िल करे। हिकु ॿी रिवायत में आहे त का अहिड़ी क़ौम जंहिंमें गुनाह कया वेंदा आहिनि पोइ उहा उनजे रोकण ते क़ादिर आहे पर नथी रोके, वेझो आहे त आम अज़ाब हुन ते नाज़िल थिए। हिकु ॿी रिवायत में आहे त का अहिड़ी क़ौम न आहे जंहिंमें गुनाह कया वेंदा हुजनि हालांकि उहे गुनाह कंदड़नि खां वधीक हूंदा आहिनि। माना गुनाहगार वञी 5 शख़्स माण्हू हूंदा जेके बदमाश, चोर, डाकू, ऐं सॼी क़ौम। पोइ जेकॾहिं हाणे हे उन्हनि खे पकड़ाइनि, पुलिस जे हवाले कराइनि त इहा एॾी मुश्किल ॻाल्हि कोन्हे। पर जेकॾहिं उहो चवनि था वञी पाण ॼाण हिन खे नथा रोकनि, पोइ जॾहिं उन्हनि जूं बदमाशियूं वधी वेंदियूं त ॿियनि ते बि असरु कोन्हे। हज़रत जरीर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फरमाईंदे ॿुधो त हिकु शख़्स कंहिं क़ौम में गुनाह करे ऐं माण्हू रोकण जी सघ रखण जे बावजूदि कंहिंसि न रोके त मरण खां अॻु अलाह ताला उन ते अज़ाब मोकिलींदो। अलाह ताला फरमाए थो तव्हां पंहिंजो फ़िक्र करियो, अलैकुम अनफुसकुम ला यज़ुर्रुकुम मन ज़ल्ल इज़ा इह्तदैतुम। जेकॾहिं तव्हां हिदायत ते आहियो उहो शख़्स तव्हांखे नुक़सान न ॾींदो जेको गुमराह आहे। इन जे तफ़सीर में अबू सालिब रज़ी अल्लाह अन्हु चवे थो, अल्लाह जो कसम उन बारे में मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां पुछो फरमायूं त बल्कि तव्हां भलाई जो हुकुम करियो, बुराईअ खां रोकियो। जॾहिं ॾिसें त बख़ीलीअ जी पैरवी ऐं ख़्वाहिशात जी ग़ुलामी कई वञे थी, दुनिया खे आख़िरत ते तरजीह ॾिनी वञे थी, हर राय रखंदड़ पंहिंजे राय खे अहमियत ॾिए थो ऐं अणवणंदड़ मामला ॾिसे जिन खां सवाइ तुंहिंजे लाइ को चारो न हुजे, त पोइ पंहिंजो फ़िक्र कर ऐं अवामी मामलनि खे छॾे ॾे। अॻिते सब्र जो ज़मानो ॾिसंदे जेको उन ज़माने में सब्र कंदो ॼण त पंहिंजे मुठ में अङर झलींदो। उन्हनि ॾींहंनि में शरीयत ते हलंदड़ खे 50 ॼणनि जो अजुर मिलंदो। अर्ज़ु कयो वियो त अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि मां 50 ॼणनि जो फरमायो त तव्हां मां 50 ॼणनि जो, यानी उन ई ज़माने में शरीयत ते हलण हथनि में टांडा खणण वांगुरु हूंदो। उहो ज़मानो कॾहिं ईंदो? हिन आजिज़ जी राय मुताबिक़ उहो दज्जाल जे ख़ुरूज जो ज़मानो आहे, जॾहिं लखें न पर किरोड़े मुस्लमान बि उनखे पंहिंजो ख़ुदा मञींदा, यानी दज्जाल खे। मुस्लमान जी सिर्फ़ु हिकु मुख़्तसिर जमात दीन ते हक़ ते क़ाइमु रहंदी, दज्जाल सां जिहाद कंदी। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु जे हदीस में आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त ख़ुशख़बरी हुजे 7 भेरा ख़ुशख़बरी हुजे उन शख़्स खे जेको मूं ते अण ॾिठे ईमान आणे थो।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे ही हसरत ज़ाहिर फरमाई त जेको पंहिंजनि भाइरनि खे ॾिसां हा, जेकर पंहिंजनि भाइरनि खे ॾिसां हा। असाबिन सगोरनि अर्ज़ु कयो त छा असां तव्हांजा भाइर न आहियूं? फरमायो त तव्हां मुंहिंजा साथी आहियो। मुंहिंजा भाइर त उहे आहिनि जेकी बाद में ईंदा। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु जी हदीस में आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असां खां पुछियो त तव्हां ईमान में अफ़ज़ल कंहिंखे सम्झो था? अर्ज़ु कयोसीं त फ़रिश्तनि खे। फरमायो त उहे त रब करीम जे बारगाह अक़दस में रहनि था, उन्हनि खे त ईअं ई हुजणु घुरिजे। ॿिया ॿुधायो। अर्ज़ु कयोसीं त पोइ रसूल सगोरा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त उन्हनि खे अलाह ताला जेको मक़ाम अता कयो आहे उनजी तक़ाज़ा ई उहा आहे त ॿिया ॿुधायो। अर्ज़ु कयोसीं त नबी सगोरा पोइ उहे जेकी संदनि क़ियादत में जिहाद कंदे शहीद थिया पाण फरमाईंदा रहिया त अञा ॿिया ॿुधायो। ॿी रिवायत मुताबिक़ अर्ज़ु कयोसीं त असां जेकी तव्हांजा असाबी आहियूं, फरमायो त तव्हांजे अंदरि त मां मौजूदु आहियां, भला तव्हां कीअं ईमान न आणींदा? अञा ॿिया ॿुधायो। अर्ज़ु कयोसीं त सगोरा साईं तव्हां पाण ई ॿुधायो। फरमायो त जेकी तव्हां खां पोइ ईंदा किताबुल्लाह खे लहंदा त उन ते ईमान आणींदा। इन रिवायतुनि मुताबिक़ अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन मुबारक बाद जा मुस्तहिक पूरी उम्मत जा उहे समूरा मुस्लमान आहिनि जेकी अल्लाह ताला सां गॾोगॾु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान मजीद ते बि अणॾिठी ईमान रखनि था ऐं ॾुखियनि हालतुनि में बि शरीयत ते अमल कनि था। अल्हम्दुलिल्लाह अला ज़ालिक। हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असर खां पोइ असांखे ख़ुतबो ॾिनो जंहिंमें क़यामत ताईं ईंदड़ हालतूं बयानु फरमायाऊं। जंहिं उहे ॻाल्हियूं यादि रखियूं तंहिं उन्हनि खे यादि रखियो ऐं जंहिंखां उहे ॻाल्हियूं विसरी वयूं तंहिंखां विसरी वयूं। इरशाद फरमायो त बेशक दुनिया मिठी ऐं सरसब्ज़ सुहिणी आहे। अल्लाह ताला तव्हांखे मंझंदि पैदा जानशीन करण वारो ऐं ॾिसण वारो आहे त तव्हां कहिड़ा अमल करियो था। ॿुधो दुनिया ऐं औरत खां पाण खे बचायो। क़यामत जे ॾींहुं हर गद्दार लाइ संदसि दुनिया में कयल गद्दारीअ जी मुनासिबत सां झंडो हूंदो। अवाम ते हुकुमरानी कंदड़ खां वॾे कंहिंजी गद्दारी नाहे। संदसि पायखाने जी जाइ ते झंडो खोलियो वेंदो। जॾहिं तव्हां मां को हक़ ॻाल्हि खे ॼाणे त माण्हुनि खे हेबत कंहिंसि हुनजे चवण खां न रोके। हिकु रिवायत में आहे त जेकॾहिं का बुराई ॾिसे त उनखे रोके। पोइ अबू सईद रज़ी अल्लाह अन्हु रोई चयो त असां बुराई ॾिठी पर माण्हू जे हेबत सबबु उनजे ख़िलाफ़ ज़ुबान खोलण जी हिमत न थी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वधीक फरमायो त ॿुधो माण्हू मुख़्तलिफ़ क़िस्मनि ते पैदा कया विया आहिनि। को मोमिन पैदा थिए थो, मोमिन थी ज़िंदगी गुज़ारे थो ऐं मोमिन थी मरे थो। को काफ़र पैदा थिए थो, काफ़र थी ज़िंदगी गुज़ारे थो ऐं काफ़र थी मरे थो। को मोमिन पैदा थिए थो, मोमिन थी ज़िंदगी गुज़ारे थो ऐं काफ़र थी मरे थो। को काफ़र पैदा थिए थो, काफ़र थी ज़िंदगी गुज़ारे थो ऐं मोमिन थी मरे थो। कावड़ जे बारे में फरमायाऊं, कावड़ जे बारे गुस्से जे बारे में फरमायाऊं त कंहिंखे जल्दी कावड़ ईंदी आहे ऐं जल्दी संदसि कावड़ ख़तमु थींदी आहे। ॿई हालतूं हिक ॿिए जे बराबरि सराबर आहिनि। कंहिंखे कावड़ देरि सां ईंदी आहे ऐं देरि सां संदसि कावड़ ख़तमु थींदी आहे। ॿई हालतूं हिक ॿिए जे बराबरि सराबर आहिनि। तव्हां मां सभ खां भलारो उहो शख़्स आहे जंहिंखे देरि सां कावड़ अचे ऐं जल्दी ख़तमु थिए। तव्हां मां सभ खां ख़राबु उहो आहे जंहिंखे जल्दी कावड़ अचे ऐं देरि सां ख़तमु थिए। पाण खे कावड़ खां बचायो छाकाणि त उहा बाहि जो टांडो आहे जेको इंसान जे दिलि में शैतान ॿारे थो। छा अहिड़े शख़्स जे कंध जूं फूकियल रॻूं ऐं ॻाढ़ियूं अखियूं न ॾिसंदा आहियो? तव्हां मां जंहिंखे कावड़ महसूसु थिए उनखे लेटणु घुरिजे, ज़मीन सां चिंबिड़ी पवे। कर्ज़ जो ज़िक्र कंदे फरमायूं तव्हां मां को कर्ज़ अदा करण में चङो हूंदो आहे ऐं जॾहिं संदसि ॿिए ते कर्ज़ हूंदो आहे त हासिलु करण में सख़्ती कंदो आहे। ॿई हालतूं हिक ॿिए जे बराबरि सराबर आहिनि। को कर्ज़ अदा करण में सुस्त ऐं वसूल करण में चुस्त हूंदो आहे। ॿई ख़सलतूं हिक ॿिए जे बराबरि सराबर आहिनि। तव्हां मां चङो उहो आहे जेको सुहिणे नमूने कर्ज़ अदा करे
ऐं सुहिणे नमूनो वसूल करे। तव्हां मां ख़राब उहो आहे जेको कर्ज़ अदा करण में सुस्त ऐं वसूल करण में तकिड़ो हुजे। जॾहिं सिज खजनि जे वणनि जे चोटियुनि ऐं भितियुनि जे किनारनि ते पहुतो त फरमाया ॿुधो दुनिया बाक़ी एतिरी वञी बची आहे जीअं तव्हांजे हिन ॾींहं जी हीअ रोशनी बाक़ी बची आहे। हज़रत अबू बख्तर हिकु सहाबीअ खां रिवायत करे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जेसि ताईं माण्हू पंहिंजनि गुनाहनि खे ग़लति तावीलूं करे गुनाह न सम्झणु लॻंदा उन वक़्त ताईं खेनि हलाक न कयो वेंदो। हज़रत अदी बिन अदी किंदी रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे थो त असांखे असांजे आज़ादु कयल ग़ुलाम ॿुधायो उन ई असांजे ॾाॾे खां ॿुधो त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फरमाईंदे ॿुधो त बेशक अल्लाह ताला आम माण्हुनि जे अमलनि जे सबबु ख़ासि माण्हू ते अज़ाब न कंदो आहे तव्हांजो मंझंदि बुराई कई वञे ऐं रोकण जी सघ रखण जे बावजूदि उहे उनखे न रोकनि। जॾहिं ईअं कंदा आहिनि त पोइ अल्लाह ताला आम ऐं ख़ासि सभिनी ते अज़ाब कंदो आहे। तंहिंजे करे जंहिंखे जेका ताक़त हुजे उहो उन बुराईअ खे रोके गुनाह जे कमनि खां नफ़रत करे उन्हनि खे झले रोके। हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जॾहिं बनियूं इसराईल गुनाहनि में काहे पिया बनी इसराईल त संदन आलमनि खेनि रोकियो पर उहे बाज़ न आया। पोइ उन्हनि जा उलमा उन्हनि सां संदन मजलिसनि में उथण वेहण लॻा ऐं उन सां गॾु खाइण पीअण लॻा। तॾहिं अल्लाह ताला उन जूं दिलियूं हिकु जहिड़ियूं करे छॾियूं। दाऊद ऐं ईसा बिन मरियम जे ज़बानी मथनि लानत कयाई छाकाणि त उहे नाफ़रमानी कंदड़ हद खां लंघंदड़ हा। रावी चवे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन टेक ॾेई वेठा हा उहे सिधा थी वेठा ऐं फरमायूं त न अल्लाह जो कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे तव्हां ज़रूरु उन्हनि खे रोकींदा। ऐं हिकिड़ी रिवायत में आहे त हरगिज़ न अल्लाह जो कसम तव्हां ज़रूरु नेकीअ जो हुकुम कंदा ज़रूरु बुराईअ खां रोकींदा ऐं ज़रूरु ज़ालिमनि खे हथ खां पकड़ींदा ऐं ज़रूरु खेनि हक़ ॾांहुं मोड़ींदा ऐं ज़रूरु खेनि हक़ ते क़ाइमु रखंदा न त अल्लाह तव्हां सभिनी जूं दिलियूं हिकु जहिड़ियूं करे छॾींदो पोइ तव्हां ते लानत कंदो जीअं उन्हनि बनी इसराइलनि ते लानत कयाई। अल्लाह पाक अहिड़ी लानत खां बचाए। हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो मेराज जी राति मूं केतिरा माण्हू ॾिठा जिन जा चप बाहि जे कैंचिन सां कटिया पए विया। मूं पुछियो ए जिब्राइल ही केरु आहिनि? फरमायो त ही तुंहिंजी उमत जा ख़तीब आहिनि वाइज़ी आहिनि जेके माण्हुनि खे नेकीअ जो हुकुम कंदा हुआ ऐं पाण खे विसारींदा हुआ। हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम चयो त तुंहिंजी उमत जा उहे ख़तीब आहिनि जेकी उहा ॻाल्हि चवंदा हुआ जंहिं ते पाण अमल न कंदा हुआ। अल्लाह जो किताब पढ़ंदा आहिनि पर उन ते अमल न कंदा आहिनि। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हज़रत अम्मार बिन यासिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त आसमान मां दस्तरख़्वान लाथो वियो जंहिंमें मानी गोश्त जो ॿोड़ो ऐं खेनि हुकुम कयो वियो त न उन में ख़ियानत कनि न सुभाणे लाइ बचाए रखनि। पोइ उन्हनि ख़ियानत कई ऐं ॿिए ॾींहं लाइ बचाए रखियाऊं तंहिं करे संदन शिकिलियूं भोलड़नि ऐं सूरनि जूं कयूं वयूं। त अल्लाह जे हुकुम खे न मञण जे करे उनजी देरि ई न थी शिकिलियूं फिटी वयूं। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त मुंहिंजी उमत खे आख़िरी ज़माने में हुक्मराननि जे तरफ़ां मुसीबतूं भोगणियूं पवंदियूं। सिर्फ़ु उहो शख़्स निजात हासिल कंदो जेको दीन जो शुऊर रखंदो ऐं संदन ख़िलाफ़ पंहिंजे ज़बान पंहिंजे हथ ऐं पंहिंजे दिलि सां जिहाद कंदो। उहो शख़्स आहे जेको सवाब में कमाल दर्जे ते पहुतो। ॿियो उहो शख़्स आहे जंहिं दीनी शूर हासिल कयो ऐं दीन जी तस्दीक कयईं। टे उहो शख़्स जंहिं दीन जो शूर हासिल कयो पोइ उन ते ख़ामोश रहियो यानी सब्र सां क़ाइमु रहियो। जेकॾहिं कंहिंखे भलाई कंदे ॾिसे त खेसि पसंदि करे ऐं जेकॾहिं कंहिंखे ग़लति कमु कंदे ॾिसे त साणसि दुश्मनी रखे। उहो शख़्स आहे जेको नेकीअ सां मुहबत ऐं बातिल सां दुश्मनीअ जे करे निजात लहंदो। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो अल्लाह अज़्ज़ व जल्ल जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम ॾांहुं वही कई त वञी फलाणे फलाणे शहर खे ऊंधो करे छॾ।
अर्ज़ु कयां ए मुंहिंजा रब, उन ॻोठ में तुंहिंजो हिकु फलाणो बानो आहे जंहिं अखि शिंभ जेतिरी देरि बि तुंहिंजी नाफ़रमानी न कई आहे। हुकुम फरमाई त उनखे ऐं सभिनी खे ऊंधो करे छॾे, छाकाणि त मुंहिंजे दीन जे पाएमाली ॾिसी संदसि मुंहं ते घड़ी सवा बि हंज न थियो अचे। हिनखे ॾुख ई न थियो। मुंहिंजे दीन जे ख़िलाफ़ माण्हू ज़िंदगी गुज़ारनि था, नाफ़रमानियूं कनि था, हे सिर्फ़ु पंहिंजे इबादत में मशगूल आहे। तंहिंजे करे इन्हनि सां गॾु इनखे बि अज़ाब जे लपेट में गरक कर। त ॼाण वारे जे मथां हक़ आहे त हू नेकीअ जो हुकुम करे, बुरनि कमनि खां रोके। हज़रत अबू सईद रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अल्लाह अज़्ज़ व जल क़यामत जे ॾींहुं बाने खां पुछंदो त जॾहिं तूं दुनिया में बुराई ॾिठी त छो न उनखे रोकण जी कोशिश कयई, उनखे रोके हा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त कंहिंसि दलील सेखारियो वेंदो। अर्ज़ु कंदो, रब मुंहिंजा माण्हुनि जो ख़ौफ़ ऐं तुंहिंजे बख़्शिश जी उमेद जे करे। हज़रत अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अल्लाह जो कसम जंहिंजे हथ में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे, भलाई ऐं बुराई ॿ सिफ़तूं आहिनि, उहे क़यामत जे ॾींहुं माण्हुनि लाइ उथी बीहंदियूं। नेकी नेकी करण वारनि खे ख़ुशख़बरी ऐं भलाईअ जो दिलासो ॾींदे, बुराई बुराई करण वारनि खे चवंदी त परे हट परे हट, पोइ उन बुराईअ खे टारे न सघंदा। अल्लाह तबारक व तआला बुरनि कमनि खां बचाए ऐं चङनि कमनि करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं ॿियनि खे बि हुकुम करण जी तौफ़ीक़ ॾे। अमर बिल मारूफ नही अनिल मुनकर करण जी रब साईं हर मुस्लमान खे तौफ़ीक़ अता फ़रमाए, ख़ुसूसन ॼाणनि खे, आलमनि खे, आलमात खे। अल्लाह वरी उन्हनि खे जेको चवनि त उनजे मथां अमल जी तौफ़ीक़ ॾे। आमीन सुम्मा आमीन। किताब रिक़ाक़, दिल नरम कंदड़ हदीसूं मुबारक। हज़रत बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, निअमतान मग़बूनुन फीहिमा कसीरुन मिनन नास अस्सिहत वल फराग़। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त ॿिनि नेमतुनि में अक्सर माण्हू नुक़सान में रहनि था, तंदुरुस्ती ऐं वांदिकाई। हज़रत मुस्तवरिद बिन शद्दाद रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, आख़िरत जे मुक़ाबले में दुनिया जो मिसाल ईअं आहे ॼण को पंहिंजे आङुर दरिया में विझे, पोइ ॾिसे त संदसि आङुर ते छा आयो आहे। आख़िरत जे मुक़ाबले में दुनिया ईअं आहे। पाणीअ माण्हू आङुर ॿोड़े ॿाहिरि कढंदो त घणो पाणी हिन में विचड़ंदो। त आख़िरत जे मुक़ाबले में हीअ दुनिया जी हयाती ईंदी आहे, बसि आङुर ॿोड़ण जेतिरी। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॿकरीअ जे हिकु मोल फर वटां गुज़रिया, जंहिंजा कन नंढड़ा वढियल हा। फरमायूं त तव्हां मां केरु हिन खे हिकु दिरहम में ख़रीद कंदो? असाबिन सगोरन अर्ज़ु कयो त सागोरा साईं, असां त मुफ़्त में बि हुनखे न वठंदासूं। फरमाए त अल्लाह जो कसम, अल्लाह वटि दुनिया उन खां बि वधीक ख़सीस आहे जीअं तव्हां वटि ॿकरीअ जो ई फर आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त दुनिया मोमिन लाइ क़ैद खानो आहे, काफ़र लाइ जन्नत आहे। तंहिंजे करे असां हिते ॿधी करे मोकिलिया विया आहियूं। कंहिं इंसान खे ॿधी करे कंहिं में छॾिजे पाणीअ में, पोइ वरी चइजे त हाणे तुंहिंजो कुझु पिसे बि न। ईअं अल्लाह पाक असांखे दुनिया में हदूं मुक़ररु करे ॾिनियूं, कानून ठाहे करे ॾिनो। जीअं कैदीअ खे कानून हूंदो आहे त जॾहिं तूं ॿाहिरि दर बंदि हूंदो आहे, जॾहिं हुन ते संतरी खोले, मानी वक़्त ते हुनखे मिले, हर शइ वक़्त ते थिएसि, त मोमिन जे लाइ दुनिया जो जान क़ैद खानो आहे। हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अल्लाह ताला कंहिं शख़्स जे नेकीअ खे ज़ाया न कंदो आहे
उन जो बदिलो दुनिया ऐं आख़िरत ॿिन्ही जहाननि में ॾिनो वेंदो आहे। पर काफ़र जेकी चङायूं अलाह कारण कंदो आहे उन जो बदिलो खेसि दुनिया में ॾिनो वेंदो आहे। तव्हांजो क़यामत जे ॾींहुं वटि का नेकी बाक़ी न बचंदी जंहिंजो खेसि अजुर ॾिनो वञे। मोमिन जे लाइ हिन जहान में बि आख़िरत में, काफ़र लाइ सिर्फ़ु हिन दुनिया में जेकॾहिं चङाई कंहिंसां कंदो त उनखे अलाह साईं न बदिलो ॾींदो दुनिया में, आख़िरत में हुनजे लाइ कुझु बि कोन्हे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो दोज़ख खे शहवतुनि सां सिंगारियो वियो आहे, जन्नत खे ॾुखियनि कमनि सां सिंगारियो वियो आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो हालाक थी दीनार जो बानो, दिरहम जो बानो, कपिड़े जो बानो जेकॾहिं कंहिंसि ॾिजे त राज़ी थिए, जेकॾहिं कंहिंसि न ॾिजे त नाराज़ थिए, ख़ुराक ऐं हलाक थिए। जॾहिं संदसि पेर में कंडो लॻे त न कंडो वञेसि उन ई बाने खे ख़ुशख़बरी हुजे जेको पंहिंजे घोड़े जी वाग अलाह जे वाट में सदाईं पकिड़े बीहे, संदसि मथे जा वार विखरियल ऐं संदसि पेर मिटीअ सां भरियल हुजनि। जेकॾहिं खेसि हिफ़ाज़ती ड्यूटी ते मुक़ररु कजे त हिफ़ाज़त ड्यूटी अदा करे, ऐं जेकॾहिं संदसि ड्यूटी लश्कर जे पोएं हिसे में हुजे त पोएं हिसे में ड्यूटी ॾे, जेकॾहिं इजाज़त घुरे त कंहिंसि इजाज़त न मिले, ऐं जेकॾहिं सिफ़ारिश करे त संदसि सिफ़ारिश क़बूल न कजे। हज़रत अबू सईद रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो पाण खां पोइ तव्हांजे बारे में मूंखे दुनिया जे नेमतुनि ऐं उन जे ज़ीनत जो वधीक डपु आहे। हिकु शख़्स पुछो त ए अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा बुराईअ सां भलाई अची सघे थी? पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोश रहिया। तव्हांजो भायोसूं त मथनि वही नाज़िल थी रही आहे। पोइ पंहिंजो पघर उघंदे फरमायाऊं त सुवाल पुछंदड़ किथे आहे? ॼण त संदसि साराह कयाऊं। पोइ फरमायूं त बेशक बुराईअ सां भलाई नथी अची सघे, पर बहार जे मौसम में फुटंदड़ गाह जानवरनि खे हलाक या हलाकत जे वेझो बि कंदो आहे, मगर जेको जानवर गाह चरे ऐं जॾहिं संदसि कुखियूं भरिजी वञनि त उस में वञी वेहे, छेणो लाहे, पेशाब करे, पोइ वरी चरण लाइ जूए में वञे ऐं गाह खाए, बेशक हीउ माल ॾाढो सरसब्ज़ ऐं मिठो आहे। जंहिं उनखे हक़ सां वरितो, हक़ सां इस्तेमालु कयो, उहो संदसि जोगी मदद कंदड़ आहे। जेको उनखे बग़ैर हक़ जे हासिलु कंदो उहो उन शख़्स वांगुरु आहे जेको खाए पर संदसि पेट न भरिजे। क़यामत जे ॾींहुं उहो माल संदसि ख़िलाफ़ शाहिदी ॾींदो। हज़रत अमर बिन औफ रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो तव्हांजे बारे में मूंखे फ़क़्र जो एतिरो ख़ौफ़ न आहे, पर ॾिजां थो त दुनिया तव्हां ते कुशादी कई वेंदी जीअं तव्हां खां अॻियनि ते कुशादी कई वई, पोइ तव्हां उन लाइ हिक ॿिए सां विढ़ंदा जीअं अॻियां पाण में विढ़िया, पोइ उहा तव्हांखे हलाक कंदी जीअं अॻियनि खे हलाक कयईं। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुआ घुरी अल्लाहुम्मा अजअल रिज़्क़ आलि मुहम्मदिन क़ूतन व फी रिवायतिन कफ़ाफ़न। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी ए अल्लाह मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि जो रिज़्क़ बस गुज़र बसर जेतिरो मुक़ररु फरमाए। हिक रिवायत में त पूरो सारो रिज़्क़ अता फरमाए। हज़रत अब्दुल्लाह बिन अमर रज़ी अल्लाह अन्हुमा खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो बेशक उहो शख़्स कामयाब थियो जंहिं इस्लाम आंदो ऐं खेसि पूरो सारो रिज़्क़ ॾिनो वियो ऐं जेतिरो रिज़्क़ खेसि अता थिए अलाह हुन ते खेसि किनात बख़्शे। उन ते रब जो शुक्र करे, जेको बि रब ॾे त शुक्र जे करे अञा अलाह बरकत ॾींदो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त बानो चवे थो मुंहिंजो माल, ही बाग मुंहिंजो, ही अंब मुंहिंजा, ही केला मुंहिंजा, ही घर मुंहिंजो, ही बंगलो फलाणे शहर में। दरअसल संदसि माल जा 3 हिसा आहिनि। पाण फरमायो जेको खाई ख़तमु करे
इहो इन इंसान जो माल पंहिंजो थियो। ॿियो जेको पाए पुराणो करे इहो इंसान जो पंहिंजो माल थियो। टियों जेकी अलाह जे रस्ते में ॾीए महफ़ूज़ करे हुन खां सवाइ जेकी कुझु आहे सो ॿियनि माण्हुनि लाइ आहे। जेको मरी करे छॾे वियो हाणे उहो हिन जो त न थियो, उहो त पोयनि जो थियो, घरवारीअ जो थियो, पुटनि जो थियो, न्याणियुनि जो थियो, भाइरनि जो थियो, भेनरुनि जो थियो। इंसान जो पंहिंजो माल उहो आहे जेको खाधई पीतई चोड़ियई, जेको अलाह जे राह में ॾिनई। बसि हिते दाऊं त मुंहिंजे 100 जरे बि फलाणे हंधि आहे, 100 केलनि जो जरे बि हिते आहे, हिते आहे, हुते आहे। जेको तो खाधो पीतो अलाह जे राह में ॾिनई इहो तुंहिंजो आहे, बाक़ी समूरो पराओ आहे। असां माण्हू पराए माल जे लाइ वठ सठ कयूं वेठा आहियूं, भाइरनि सां फिटायूं वेठा आहियूं, पाड़े वारनि सां फिटायूं वेठा आहियूं। अलाह ताला समूरनि सां निभाइण जी तौफ़ीक़ ॾे, फिटाइण खां बचाए। फिटाइण में कुझु ई कोन्हे, रुसण में छा आहे। किरोध चवंदा आहिनि ढकण जो पाणी सुकाईंदो आहे, किरोध में कुझु ई कोन्हे, बरकत ख़तमु थी वेंदी आहे। हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, मय्यत सां 3 शयूं गॾु वेंदियूं आहिनि, 2 वापसि ईंदियूं आहिनि ऐं हिकु हुन सां गॾु हूंदी आहे। अज़ीज़ करीब, उनजो माल मताओ वापसि ईंदो आहे ऐं उनजो अमल उन सां गॾु रहंदो आहे। केॾा बि पुट प्यारा हूंदा, केॾी बि अमड़ प्यारी हूंदी, पर कोई क़बर में कंहिं सां गॾु कोन सुम्हंदो त मां हिन सां वेहां। हर कोई दफ़नाए करे वापसि थींदो। जेका बिस्तरो ॾिनऊंसि, नई रिली ॾिनऊंसि, नई चादर ॾिनऊंसि, उहा बि कोन विछाए ॾींदसि, उहा बि मोटायूं ईंदा। छो त हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु आख़िरी हिन में वसियत कई त मूंखे कफ़न बि पुराणे कपिड़े जो ॾिजो, छो त नवनि कपिड़नि जी जीअरनि खे वधीक ज़रूरत आहे मौलनि खां। त इहो माल बि मोटंदो, बाक़ी इंसान सां अमल रहंदा। पोइ अमल जे कॾहिं भला आहिनि त इहा क़बर जन्नत जे बाग़नि मां बाग़ आहे, पर जेकॾहिं अमल बुछड़ा आहिनि त पोइ इहा जहन्नम जे खॾनि मां हिकिड़ो खॾो आहे। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांजे लाइ हिन क़बर खे जन्नत जे बाग़नि मां बाग़ बणाइण फरमाए। जेके बि अज़ीज़ अक़ारिब वफ़ात करे विया आहिनि, अलाह साईं उनजे क़बरुनि खे बि जन्नत जे बाग़नि मां बाग़ बणाइण फरमाए। हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, तव्हां मां केरु आहे जंहिं वटि पंहिंजे माल जे बजाए संदसि वारिस जो माल प्यारो हुजे। चयूं त असां मां त को बि न आहे जंहिं वटि पंहिंजे माल जे बजाए संदसि वारिस जो माल प्यारो हुजे। फरमायो त पोइ बेशक संदसि माल उहो ई आहे जेकी आख़िरत लाइ अॻिते मोकिले थो, ऐं जेकी माल पोइ ते छॾे वञे थो उहो संदसि वारिसनि जो आहे। हज़रत मुतरिफ़िन अन अबी हे, मुतरिफ़ पंहिंजे पीउ खां रिवायत करे थो त मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि आयुसि, पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरत अल्हाकुम तकासुर पढ़ी रहिया हुआ। फरमायो त आदम जो औलाद चवे थो त मुंहिंजो माल, मुंहिंजो माल। हे आदम जा औलाद, तो लाइ उन खां सवाइ कुझु न आहे जेकी तूं खाएं ऐं ख़तमु करें, जेको तूं पाएं ऐं चोड़ें, या सदको करें या बचाएं। अलाह जे रज़ा लाइ संदसि वाट में माल मताओ ख़र्च कजे, या शरीयत मुताबिक़ पंहिंजे ज़ात घर वारनि मिटनि माइटनि ॿियनि ते माल ख़र्च कजे। हर सूरत में माण्हूअ खे उनजो अजुर मिले थो। तव्हांजो जेकॾहिं पंहिंजे ज़ाल जे वात में गिरह विझे थो उन ते बि खेसि अजुर मिले थो। हज़रत बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त जेकॾहिं 1 लख दिरहम बि हक़ सां ख़र्च कजे त इसराफ़ न आहे, ऐं 1 दिरहम बि नाहक ख़र्च कजे त इसराफ़ आहे, ऐं जंहिं हक़ में ख़र्च करण खां मनो कई उन ई बख़ीली कई। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, मालदारी माल जी घणाई न, पर दिलि जी बेपरवाही जो नालो आहे। दिलि इंसान जी जंहिंजी बेपरवाह आहे, सखी आहे, त इहा असुल मालदारी आहे। पोइ जेको रब ॾिनो अथसि
पानी दिल जे ख़ुशीअ सां पीआरे थो, मानी दिल जे ख़ुशीअ सां ग़रीबनि मिसकिननि खे खाराए थो, ऐं कंहिं वटि किरोड़ पिया आहिनि, घर अन्न जा भरिया पिया आहिनि, पोइ बि कंहिंखे न ॾे, इहा शाहूकारी न आहे, शाहूकारी दिल जी आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, मूंखां ही ॻाल्हियूं केरु वठंदो, अल्लाह जेको पाण उन ते अमल करे ऐं जेकी ॿिया माण्हू उन ते अमल कनि उन्हनि खे सेखारे। मूं चयो, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां पोइ मूंखे हथ खां वठी ॻणी ॿुधायऊं, खमसन, पहिरीं पहिरीं शइ इहा आहे, शरीयत जे हराम कयल कमनि खां पाण खे बचाए सभ खां वधीक इबादत गुज़ार थींदे। जिन खां बि अल्लाह पाक मनो कई आहे, तूं उन खां पासो कर, भॼ, त पोइ तूं इबादत गुज़ार थींदी, अल्लाह तोखे तौफ़ीक़ ॾींदो त तूं बंदगी कंदे। ॿियो, अल्लाह ताला तुंहिंजे क़िस्मत में तुंहिंजे लाइ जेकी कुझु लिखियो आहे उन ते राज़ी थी, सभ खां वधीक मालदार थींदे। टियों, पंहिंजे पाड़ेसिरीअ सां सुहिणो सलूक कर, कामिल मोमिन थींदे। चोथों, जेका शइ पंहिंजे लाइ पसंदि करें थो ॿियनि लाइ बि पसंदि कर त कामिल मुस्लमान थींदे। पंजों, घणो न खिलंदो कर, छाकाणि त वधीक खिलण सां दिलि मरिए थी। अल्लाह खां दुआ आहे त रब साईं इन नसीहतुनि ते मूंखे तव्हांखे समूरनि मुस्लमाननि खे, ईमानदारनि मर्दनि औरतुनि खे रब साईं अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अल्लाह ताला फरमाए थो, ए इंसान, मुंहिंजी इबादत लाइ पाण खे फारिग कर, वांदो कर, त मां तुंहिंजे दिलि खे मालदारीअ सां भरींदुसि ऐं तोखां फ़क़्र खे रोकींदुसि, ऐं जेकॾहिं ईअं न कंदे त तोखे मशगूलियत में फासाए छॾींदुसि ऐं तोखां फ़क़्र खे न रोकींदुसि। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि हिकु शख़्स जी घणी इबादत ऐं सख़्त महिनत जो ऐं ॿिए जे परहेज़गारीअ जो ज़िक्र कयो वियो, पाण फरमायो त इबादत जी घणाई परहेज़गारीअ खे बराबरि न सम्झ। परहेज़गारी जुदारी शइ आहे, इबादत जो घणो हुजणु या जुदारी शइ आहे, पर परहेज़गारी वधीक आहे। हर कम में अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जे ख़ौफ़ खे साम्हूं रखी करे इंसान ज़िंदगी गुज़ारे थो, इहो वधीक आहे। हिकिड़ो इबादत करे थो, रब जो ख़ौफ़ ई कोन्हे, पंहिंजो बि आयो हण, पराओ आयो हण, ॾे गार ॾे हणेसि धक। हज़रत अमर बिन मैमून औदी रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकु शख़्स खे नसीहत कंदे फरमायो, पंजनि ॻाल्हियुनि खां अॻु गनीमत ॼाण, शबाबक क़बल हरमिक, जवानीअ खे पोढ़ाइप खां अॻु गनीमत सम्झो। पोढ़ो थी वेंदे पोइ छा कंदे, न जिहाद करे सघंदे, न तूं रोज़ानो के नफ़िल जी इबादत करे सघंदे, पोढ़ो माण्हू छा कंदो। तंहिंजे करे जवानीअ में अल्लाह खे तूं राज़ी कर, अल्लाह जे रज़ामंदी वारा कम कर, इहा जवानी तुंहिंजे लाइ गनीमत थी, पोढ़प खां। ॿियो, सिहत खे बीमारीअ खां अॻु, बीमारीअ में इंसान कुझु करे न सघंदो जेको तंदुरुस्तीअ में करे सघंदो। टियों, ख़ुशहालीअ खे फ़क़्र खां अॻु, जॾहिं त तोखे अल्लाह पाक ख़ुशहाली ॾिनी आहे त हाणे सुञाइप खां अॻु तूं इन पैसे मां अल्लाह जे राह वारा, अल्लाह जे रज़ामंदी वारा कम कर। चोथों, वांदिकाईअ खे मशगूलियत खां अॻु, माण्हू अकेलो आहे, इहा वांदिकाइप आहे, हाणे हिन में अल्लाह खे राज़ी करे, रब जो ज़िक्र करे, बंदगी करे। तालिब वांदो आहे त लिखत करे, किताबनि जो मुतालो करे, उस्ताद वांदो आहे त महिनत करे, मशगूलियत में रहे। मशगूलियत खां अॻु वांदिकाई जेका आहे त इहा वॾी शइ आहे। पंहिंजो ज़िंदगीअ खे मौत खां अॻु, जेका हयाती रब साईं ॾिनी आहे, हिन खे इंसान वॾी गनीमत सम्झे।
पोइ जॾहिं मौत अचे मथां बीहंदो पोइ इंसान चवंदो रब लौला अखरतनी इला अजलिन करीब, रब मुंहिंजा थोरी मोहलत ॾे, पोइ मोहलत मिलंदी। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त 7 कमनि में जल्दी करियो, तव्हां नथा इंतज़ार करियो पर अल्लाह जे यादि विसारींदड़ फ़क़्र जो, विसारींदड़ फ़क़्र जो, ॿियो गुनहगार कंदड़ मालदारीअ जो, टियों बर्बाद कंदड़ बीमारीअ जो, चौथों ख़त्म कंदड़ कुराड़प जो, पंजो मथां ईंदड़ मौत जो, छहों गैर हाज़िर शर पसंद दज्जाल जो, सतों क़यामत जो जेकी ॾाढी कौड़ी हक़ीक़त आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो ॿुधो दुनिया धतकारियल आहे ऐं उनजी हर शइ धतकारियल आहे सवाइ अल्लाह जे ज़िक्र जे, ऐं जेकी शयूं उन में मदद कनि ऐं दीनी इल्मु रखंदड़ या दीनी इल्मु सिखंदड़, बाक़ी हर शइ धिकारियल आहे, लानत कयल आहे सवाइ चइनि शयुनि जे, हिकिड़ो अल्लाह जो ज़िक्र, या जेके शयूं उन में मदद ॾियनि उहे बि दुनिया में लानत खां बचियल आहिनि। 3 नंबर में इल्मु रखणु ऐं दीनी इल्मु सिखंदड़ आलिम ऐं मुतालिम तालिब, उन में मुज़क्कर हुजे मुअन्नस हुजे, दुनिया जी हर शइ फना आहे फ़क़ति अल्लाह जो ज़िक्र बाक़ी रहंदो। अलमाल वल बनून ज़ीनतुल हयात दुनिया वल बाक़ियातुस सालिहात खैरुन इंद रब्बिका सवाबन खैरुन अमला। माल मताव औलाद दुनिया जी आरज़ी ज़ीनत आहे, बाक़ी रहंदड़ नेकियूं अल्लाह वटि सवाब उमेद जे लिहाज़ सां ॾाढियूं चङियूं आहिनि। अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो त माल ऐं औलाद दुनिया जी पोख आहे, बाक़ी रहंदड़ नेकियूं आख़िरत जी पोख आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा फरमाए थो त नेकीअ जो हर कमु उन में शामिल आहे। अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह अन्हु जी हदीस में आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त वधि में वधि बाक़ी रहंदड़ नेकियुनि ते अमल करियो। अर्ज़ु कयो वियो त अल्लाह जा रसूल उहे कहिड़ियूं आहिनि? फरमायो त अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, सुभानअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाह पढ़णु। इहे नेकियूं आहिनि जेके इंसान जे लाइ हमेशह फ़ाइदेमंद थींदियूं। हज़रत सहल बिन साद रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जेकॾहिं दुनिया अल्लाह वटि मशर जे पर जे बराबरि बि हुजे हा त उन मां कंहिं काफ़र खे पाणीअ जो हिकु ढुक बि न पीआरे हा। माना अल्लाह वटि दुनिया जी काई हैसियत कोन्हे। हैसियत आहे त दीन जी आहे, तक़वा जी आहे, परहेज़गारीअ जी आहे, जेको रब खां ख़ौफ़ थो रखे। हज़रत इब्न मसऊद रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो दुनिया जो माल मताउ न मेड़ियो न त तव्हांजे अंदरि दुनिया जी मोहबत पैदा थींदी। हज़रत अबू मूसा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जेको दुनिया खे दोस्त रखे थो उहो पंहिंजी आख़िरत खे नुक़सानु पहुचाए थो, ऐं जेको पंहिंजे आख़िरत खे दोस्त रखे थो उहो पंहिंजे दुनिया खे नुक़सानु पहुचाए थो। तव्हां बाक़ी रहंदड़ शइ इख़्तियार करियो, फ़ानी शइ खे इख़्तियार न कयो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो दिरहम ऐं दीनार जे बाने ते लानत कई वई आहे, यानी सिर्फ़ु जेको कमाइण जे कढ आहे सोन चांदी माल मता ज़मीना अहिड़नि माण्हुनि ते लानत कई वई। बाक़ी अल्लाह जा फ़र्ज़ बि पूरा करे थो, दुनिया बि कमाए थो, कारोबार में शामिल आहे, कूड़ नथो ॻाल्हाए, त इहो बि इंसान जे लाइ सवाबु आहे। हज़रत काब बिन मालिक पंहिंजे पीउ खां रिवायत करे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जेकॾहिं 2 बुखिया बग़ैर ॿकिरियुनि ते धण में छॾे ॾिजनि त उहे ॿकिरियुनि खे एतिरो नुक़सानु न पहुचाईंदा जेतिरो माल ऐं मर्तबे जो हिर्स माण्हूअ जे दीन खे नुक़सानु पहुचाईंदो आहे।
हज़रत ख़ब्बाब रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त मोमिन जेको बि माल ख़र्च करे थो उन ते खेसि सवाब मिले थो, पर जेकी मिटी इमारत साज़ीअ में ख़र्च करे थो उन ते खेसि को अजुर सवाब नथो मिले। हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त शरीयत मुताबिक़ जेको बि माल ख़र्च कबो आहे उहो अल्लाह जे वाट में आहे सवाइ जाइनि जे ठाहिण जे ऐं उन में का नेकी नथी मिले। दुआ अल्लाह पाक इन हदीसनि जे मुताबिक़ मूंखे तव्हांखे जमी मुसलमाननि खे ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।